अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराज किचन। अॼु असां मायराज किचन में खणी आया आहियूं मज़ेदार 3 लेचिस केक जी रेसिपी। हीअ केक ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु प्यालो खयों आहे ऐं प्याले में रखी आहे हिकु छाणी। ऐं हाणे छाणी में विझूं था मैदो 1.5 कप ऐं चङी तरह सां छाणे छॾियूं था। मैदे खे चङी तरह सां छाणियो आहे त हाणे प्याले में विझूं था लूणु 1/2 टीस्पून, बेकिंग पाउडर विधो आहे 1 टीस्पून, ऐं हाणे हिकु साइड ते मैदे वारे प्याले खे रखी छॾियूं था। हाणे असां हिकु ॿियो प्यालो खयों आहे ऐं उन में असां विझूं था 6 अदद अंडनि जी अछाण। असां 6 अदद अंडनि जी अछाण विधी आहे हिकु प्याले में, ऐं बाक़ी ज़र्दी बची वई आहे त हिकु ॿिए कप में अंडनि जी ज़र्दी रखे छॾियूं था। ऐं हाणे असां अंडनि जी ज़र्दी वारो कप खयों आहे ऐं ज़र्दी वारे कप में विझूं था 3/4 कप जे क़रीब खंडु। ऐं हाणे अंडनि जी ज़र्दी ऐं खंड खे चङी तरह सां विस्क कंदासीं, यानी एतिरो मिक्स कंदासीं ऐं फेंटींदासीं जो अंडनि जी ज़र्दी ऐं खंड फोमी थी वञे ऐं रंग तब्दील थी वञे। जी फ्रेंड्स, जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो वीडियो में त असां अंडनि जी ज़र्दी ऐं खंड खे चङी तरह सां विस्क कयो आहे ऐं अंडनि जी ज़र्दी फोमी थी वई आहे ऐं रंग तब्दील थी वियो आहे। त हाणे असां हिन प्याले खे हिकु साइड ते रखूं था। ऐं हाणे खणूं था अंडनि जी अछाण वारो प्यालो ऐं उन में विझूं था खंडु 1/4 कप। ऐं हाणे अंडनि जी अछाण ऐं खंड खे बि चङी तरह सां विस्क कंदासीं जेसि ताईं त अंडनि जी अछाण जेका आहे फोमी थी वञे। जी फ्रेंड्स, जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त अंडनि जी अछाण खे बि असां चङी तरह सां विस्क करे छॾियो आहे ऐं हाणे हिन प्याले खे हिकु साइड ते रखे छॾियूं था। ऐं हाणे अंडनि जी ज़र्दी वारो प्यालो खयों आहे ऐं उन में विझूं था खीर 1 कप ऐं वनीला एक्सट्रैक्ट विधो आहे 2 टीस्पून। चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे असां अंडनि जी ज़र्दी जे मिक्सर खे विझूं था मैदे वारे प्याले में। अंडनि जी ज़र्दी खे मैदे वारे प्याले में विझी मैदे सां गॾु चङी तरह सां मिक्स कयूं था। अंडनि जी ज़र्दी ऐं मैदे खे चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे त हाणे खणूं था अंडे जी सफ़ेदी वारो प्यालो ऐं अंडनि जी सफ़ेदी वारे मिक्सचर खे बि आहिस्ते आहिस्ते मैदे में ऐड कंदासीं ऐं मिक्स कंदा वेंदासीं। चङी तरह सां अंडे जी सफ़ेदी खे बि असां मैदे सां गॾु मिक्स करे छॾियो आहे। हाणे असां खयों आहे हिकु शीशे जो ट्रे ऐं ट्रे में असां तक़रीबन 1 टेबल स्पून जे क़रीब मखण खे विझी चङी तरह सां पूरे ट्रे ते फैलाए छॾियो आहे। ऐं मखण खे चङी तरह सां ट्रे में फैलाइण खां पोइ असां मैदे ऐं अंडनि जो मिक्सचर विधो आहे ऐं हाणे असां केक खे बेक कयूं था 350 फ़ारेनहाइट ते 30 मिनट्स जे लाइ।
जी फ्रेंड्स, असां 350 फ़ारेनहाइट ते अध कलाक जे लाइ केक खे बेक कयो आहे ऐं केक बिल्कुलु रेडी थी चुको आहे। हाणे असां केक खे 30 मिनट्स जे लाइ रूम टेम्परेचर ते छॾे ॾींदासीं ऐं फोक जी मदद सां, कांटे जी मदद सां केक में होल्स ठाहियूं था, जीअं तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। हाणे असां खयो आहे हिकु कप ऐं कप में एड कयूं था कंडेंस्ड मिल्क 150 ग्राम्स। गार्निशिंग मिल्क आहे 12 आउंस। ऐं खीर विधो आहे 1/3 कप। चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे। ऐं हाणे इन मिल्क जे मिक्सचर खे असां विझूं था केक जे मथां ऐं चङी तरह सां फैलाए छॾींदासीं। ऐं चङी तरह सां फैलाइण खां पोइ असां केक खे रखूं था फ्रिज में ऐं रेफ्रिजरेट कंदासीं पूरी राति जे लाइ। जी फ्रेंड्स, असां केक खे राति भर जे लाइ रेफ्रिजरेट करे छॾियो हुयो ऐं हाणे असां खयो आहे हिकु कप ऐं कप में विझूं था हेवी क्रीम 1.5 कप। खंडु विधी आहे 3 टीस्पून ऐं वनीला जो एसेंस आहे 1 टीस्पून। हेवी क्रीम, खंडु ऐं वनीला एसेंस खे चङी तरह सां विस्क कंदासीं। ऐं फ्रेंड्स, हाणे असां हेवी क्रीम जी मिक्सचर जी लेयर लॻाईंदासीं केक जे मथां ऐं चङी तरह सां फैलाए छॾींदासीं। ऐं चङी तरह सां फैलाइण खां पोइ असां गार्निश कयूं था स्ट्रॉबेरीज़ सां। ऐं असांजो 3 स्लिचिस केक सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। फ्रेंड्स, मायराजू किचन में अॼु असां तव्हां जे लाइ खणी आया आहियूं तमामु मज़ेदार ऐं आसान ऑरेंज पाउंड केक जी रेसिपी। हीअ केक ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु ब्लेंडर में असां विझूं था 3 अदद अंडा, खंडु विझूं था 1 कप, तेल विझूं था अधु कप, ऑरेंज फूड कलर आहे तक़रीबन 1 चुटकी, ऐं कटियल नारंगी आहे 1 अदद ऐं असां नारंगी खल समेत कटे विझूं था ऐं हाणे चङी तरह सां ब्लेंड कयूं था। चङी तरह सां ब्लेंड थी वियो आहे त हाणे नारंगी ऐं अंडे जे मिक्सचर खे हिकु बाउल में विझूं था। हाणे असां हिकु प्याले में छाणी रखी आहे ऐं विझूं था मैदो 1.5 कप, बेकिंग सोडा विझूं था 1 टीस्पून, ऐं चङी तरह सां छाणे छॾियो आहे। मैदे खे चङी तरह सां छाणे छॾियो आहे त हाणे असां मैदे में नारंगी ऐं अंडे जो मिक्सचर विझंदासीं। नारंगी ऐं अंडे जो मिक्सचर विझी चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे असां हिकु बेकिंग ट्रे खयो आहे ऐं बेकिंग ट्रे में कुझु तेल विझी चङी तरह सां स्प्रेड कयूं था।
ऐं मथां छिड़कियूं था थोरो ख़ुश्क अटो। अटो छिणकण खां पोइ हाणे असां विझूं था केक जो मिक्सचर। हाणे ऑरेंज पाउंड केक खे तक़रीबन 35 खां 40 मिनट्स जे लाइ 350 फ़ारेनहाइट ते बेक कंदासीं। जी फ्रेंड्स, असां ऑरेंज पाउंड केक खे तक़रीबन 35 खां 40 मिनट्स जे लाइ 350 फ़ारेनहाइट ते बेक कयो आहे ऐं हाणे असांजी मज़ेदार ऐं तमामु आसान ऑरेंज पाउंड केक सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। असां स्लाइसिस करे छॾींदासीं ऐं आसानी सां सर्व करे सघूं था। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु हीअ ऑरेंज पाउंड केक जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।